रमजान 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 आयो आयो आ रमजान रहमत जो बण जी सामान हिन महीने जो कदर कयो महबूब जी उम्मत ते अहसान आयो आयो आ रमजान रहमत जो बण जी सामान हिन महीने जो कदर कयो महबूब जी उम्मत ते अहसान हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सिर सजदे में यार रखी रोई रोई रब जे अग्या पंहिंज गुनाहन जी माफ़ी गुर तो मिठड़े मालिक खां सिर सजदे में यार रखी रोई रोई रब जे अग्या पंहिंज गुनाहन जी माफ़ी गुर तो मिठड़े मालिक खां आका जे सदके यारो राज़ी थींदो अर्श वारो थींदो असां ते रब मेहरबान हिन महीने जो कदर कयो आयो आयो आ रमज़ान रहमत जो बण जी सामान हिन महीने जो कदर कयो महबूब जी उम्मत ते अहसान हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह रोजा रखो नमाज़ू पढ़ो तहज्जुद ले त्यार थियो कुरान मिठ जो लोल डगी मस्जिद दे सब यार हलो रोजा रखो नमाज़ू पढ़ो तहज्जुद ले त्यार थियो कुरान मिठे जो लोल डगी मस्जिद दे सब यार हलो गंदासी गरीबन जी खिदमत हासिल करनी आ रहमत मिलंदी मोमिन खे जन्नत राज़ी थी पवंदो रहमान आयो आयो आ रमज़ान रहमत जो बण जी सामान हिन महीने जो कदर कयो महबूब जी उम्मत ते अहसान हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वसीम सू मेरा रोई दुआ पंहिंजे रब जी हमदो सना रात्या ॾींहं ज़िक्र करे रहमत सां पंहिंजा झोल भरे वसीम सू मेरा रोई दुआ पंहिंजे रब जी हमदो सना रात्या ॾींहं ज़िक्र करे रहमत सां पंहिंजा झोल भरे जागी जागी पूरो रमज़ान पढ़ियो तरावियो ऐं कुरान ताज़ो करणो आ ईमान हिन महीने जो कदर कयो आयो आयो आ रमज़ान रहमत जो बण जी सामान हिन महीने जो कदर कयो महबूब जी उम्मत ते अहसान हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह